या अय्युहल्लज़ीना आमनू आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून वअन्फ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़्ख़रतनी इला अजलिन क़रीब फ़असद्दक़ वअकुन मिनस्सालिहीन वलन युअख़्ख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तामलून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ दिल जे मोहब्बत सां ॾाढी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीअना मुहम्मदन नबियल उम्मी व अला आलिहि व सहाबिही व अज़वाजिही व आलि बैत व बारिक वसल्लम अज़द कुल्ल मालूम मिल्लक दाइमन अबदा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझा भाइरो अजीजो दोस्तों बुजुर्गो अल्लाह ताला जल जलालहू जे फज़ल करम सां आवाज़ आडो अल्लाह ताला जे मुक़द्दस पाक किताब कुरान मजीद ऐं फुरकान हमीद मां चंद लफ्ज़ मुबारक तिलावत किया दम दुआए इलाहुल आलमीन खां त अल्लाह ताला शाल अवाज़ सां बल्कि जमी मुसलमानन के जो टाइम दुनिया में राए तैना रहमत बरकत वारे कुरान मजीद सां प्यार ऐं मोहब्बत जो इज़ाज़ नसीब फरमाए। अल्लाह ताला जो टाइम असां के दुनिया में राए तो ओए ना रहमत वारे कुरान मजीद ते अमल करण जो शरफ नसीब फरमाए। आमीन। मुबारक आवा के जो अवा पूरा नौजवान नंढड़ा वडड़ा अजो पांजा घरड़ा ओ काकू बेटकू कचारियों सब कुछ छड़े अजो ना रहमत वारे कुरान मजीद सां नीअ जा नाता निभायूं वेठाओ। उहो ॾींहुं परे कोन्हे अन करीब अचण वारो आहे।
इनियते अब्बो बेजार अम्मा बेजार घरवारी बेजार मित्र पुत्र जेनियते सब बेजार थींदा समूरा चौद उनियते जो रब जे कोरट में जो हे रहमत वारो कुरान मजीद वफादार बनी बीहंदो जो अल्लाह जो नालो तो इन रहमत वारे कुरान शरीफ के जीअ में जायो जो हयातियत को एतबार ही कोने अचे तो मुझो महबूब नबी दिलबर नबी सोनो मोहम्मद मुस्तफा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने चाहा हिय बुधण वारी जमात सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन जी पाण फरमायो पुट दियो त खबर हयातियत भला केतिरो एतबार को साहबी उथी बीठो तो अल्लाह जा रसूल सही मां कुर्बान हो जाओ फजर वारी नमाज पढ़ी से वरी बेपरी जी नमाज या नसीबा के साहब अचो से बेपरी वारी नमाज पढ़ी से वरी बेपरी जी नमाज या नसीबा के जो से बेपरी वारी नमाज पढ़ी से वरी सजलते वारी नमाज या नसीबा के जो से सजलते वारी नमाज पढ़ी से वरी सोमेरी वारी नमाज या नसीबा पाण पर पुत्र तवा जवाब ना हाणे वेहो तमा नबी जो सरदार पाण दस्याव पुत्र फजर को जोर ताणी इहो वक्त तमाम तवील जोर को असर ताणी इहो वक्त तमाम तवील असर को मगरिब वारी नमाज ताणी इहो वक्त तमाम तवील मगरिब को इशा वारी नमाज ताणी इहो वक्त तमाम तवील पुत्र वेहो तमा दस्याव हयातियत केतिरो एतबार सहाबा निहारन प्या सही कुर्बान वजो अवां दसो त हयातियत केतिरो एतबार पाण फरमाए पुत्र पाने नमाज न दिया हाणे क़याम भी कई रुकू भी कई सजदा भी दिनई पाण फरमाए पुत्राणे नमाज पूरी करे सजे पासे सलाम फेरई जदो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह पुत्र हयातियत एतिरो एतबार कोने त खबे पासे दे सलाम फेरीनुम या अगे ही माते मौत चेनो ओ इया है हयाती जे मामा लातिया ये मारे तक इया है हयाती ये तक बुरे नाज नखरा क्या सिमला को मौत मौत इयो मौत नो कदी अचो बाबा पुछो कुरान मजीद खाओ कुरान पाक ऐलान कंदे फरमायो फरमा तो वलयो अखरल्लाह वलयुअखिर अल्लाह नफ्सन इज़ा जा अजलुहा वल्लाहु खबीरुन बिमा तामलून रब तो चए वेठो आ हिन जो मौत केड़े टाइम ते थींदो केड़ी जगह ते थींदो जदो इया के खबर कोने इया खबर रखण वारी ज़ात कंहिंजी आ अल्लाह वॾा जे चओ तड़े हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे दौर जो वाक़ियो ईंदो आहे त सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त ते वेठो हेॾो जिन्ननि जी जमात हेॾो इंसाननि जी जमात वेठी आहे ओचितो ओचितो उते हिकिड़ो अजनबी माण्हू आयो जेको अणसुञातल हो अचण सां ईअं साम्हूं वारे माण्हूअ में दीद विधी अथई नज़र ई कान पे कढियई हे जॾहिं मोकिलाए रवानो थियो हे साम्हूं वारो माण्हू उथी आयो चए थो सोना सुलेमान कुर्बान वञाए इहो केरु हो हुयो अजनबी पर अचण सां मां में दीद विधई नज़र ई कान पे कढियई सही मला ॿुधाए त सही इहो केरु हो फरमाए पुट न सुञाती जे सही न मूंखे पतो ई कोन्हे अलाए केरु हो पाण फरमायो पुट इहो मलकुल मौत हो इहो इज़राईल हो जे सही हा जे इज़राईल हो अचण सां मां में दीद विधई नज़र ई कान पे कढियई सही अल्लाह जो नालो थी रब हवा तुझे ताबे कई आ जिन्न तुझे ताबे कया सही हाणे महिरबानी करे हवा के हुकुम कर मूंखे उॾारे तुझे बादशाही को कढी ॿी बादशाही में छॾे अचे जे पुट ईअं छो जे सही मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि जे इहो मलकुल मौत हो दीद मां में विधई
यार वचे साव कढई सयाने मेहरबानी कर सुलेमान नबी फरमायो पुट जेड़े टाइम ते मौत लिखला उनी टाइम ते हर हाल में लो छो त कुरान पाक भी गाल कया जदो ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून सुभान अल्लाह अल्लाह को जय जे तेमा मौत मुकरर क्यों आहे न मिनटो अग में ईनो न मिनटो मौत पोइते ईनो सुलेमान नबी आवा क्यों आ एरे मारे तक ये तदे दे चोआ सुलेमान नबी हवा क्यों आ हवा में उड़ाम दो तो ने दिल में खुश पियो थे इज़राइल भी घणन जा सा कढियाउंदा पर मां जेरो सियाणो नजर ही ना आयो ए गोली नो सुलेमान नबी वट मां बी बादशाही में उन न लबदो मास न साई कढनो हलंदे बी बादशाही में हवा छड़ियो हवा में सफर कई उन लगी आ बी बादशाही में हवा छड़ियो नजर जो कई त सामो एकरो शहजादो जवान बीठो आ ए डुबंदो आयो जदो दादे त खबर मां हवा में सफर करे आयो उन ॾाढी लगी आ जे पानी जा हे बडुकड़ा थी दे तमा पिया ओ तो वेजो आ जदी वेजो आयो ये पा में थदी जई एने मारे ने हाथ सही मां के सुजाने तो ये दिसी तो जय सही तो ता अलय केरा जे बड़ी खौर सा निहार मां के सुजाने तो मां के राया ये तके तो जय मां न तो सुजाना अलय केरा जे मां मलकुल मौत मां तुझे इंतजार में बिठो आ जे हां तू मलकुल मौत जे हां जे सुलेमान नबी वट पेज छुई ये छो जे मां के रब जे ज़ात जे तरफों जे का लिस्ट मिली उन में तुझो नालो लिखल हो मां दिसा तरी पियो टाइम थोड़ो मंजिल परे आ इनी टाइम ते किए पहुंचलो तेजी माना जे जो जेरे टाइम ते मौत लिखल आ उनी टाइम ते हर हाल में उनी जगह ते उनी के पहुंचाण वाली ज़ात जो अकेले अल्लाह जी ज़ात बुधो नौजवानों पढ़ो अवासा जो बड़े में बड़ो दुश्मन आदम होता छो यम जी गाल कोने खुदा जो कुरान मजीद ऐलान किया फरमा तो कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मन राक वज़न्न अन्नहुल फिराक वल्तफ़त साक बिसाक इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक अन्या बदो कुरान पाक सिपारो सतावियों सूरत जो नालो सूरत वाक़या कुरान तो चवे फरमा तो फलौला इज़ा बलगतिल हुलूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून व नहनु अक़रबु इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून पेरन जे नान मां साव निकरण शुरू थींदो अमीर करीब मिट माइट मथन खो वेचाऊंदा हर को तो चए अचे हो अजो जुदाई जो टाइम चयो हो तो चए अबो तो जुदा थे हो तो चए परे थियो अज माखो जिगर जो टुकड़ो बच्चो जुदा थियणो वारो आ अरे परे थियो त मां बच्चो मला ॻाल्हायो ठांस अल्लाह फरमायो उहो टाइम ईंदो फलौला इज़ा बलगतिल हुलूम के बानड़ घुट के विठा नालिम सगोरा पुछा क्यों अल्लाह जे फज़ल सां आशिक़े कुरान फाज़िले नौजवान मर्दे मुजाहिद मर्दे कलंदर हज़रत मौलाना साईं अब्दुल सत्तार मेखो साहब उहे भी शेर जलवाए फरोज अल्लाह जे फज़ल सां ज़ीनतुल वाइज़ीन उस्ताद उलमा हज़रत मौलाना साईं अब्दुल अजीज बुके जो साहब अबरो साहब उहे भी शेर जलवाए फरोज रब जे फज़ल सां आलिम
कामल हजरत मौलाना जान मोहम्मद बरोई साहब ये भी विठाइन आलिम सगोड़ा पुछा क्यों लोगों तो बोआ नड़गुट के रब तो जय जे नियते सारे जिस्म मुसाव मिलाए इन नड़गुट में फसाया है केरा जेको नड़गुट मुसाव पार कदी दिखा रही बस इन नड़गुट में साव फाटो पिया हिदकियते हिदकी उन्हीं टाइम ते अजीज करीब मित्र माइट ए मिस्र जा पानी ठायो विठाइन आ चमचम सा वात में दावजन चवंदा यार पानी चमचे सा विजोस मन बटुकड़ा कर वजनस इन जा चप खुश्क दिया इन दी ज़बान छिकजी काकड़े सा लगिया जे पानी न तो पिए जे वारो क्यों मिस्री पानी में मिलायो मन मिठाण जो जायको जे मिस्री कोने जे शरबत भी कोने जेड़े वारो के देर न क्यों खंड की चपकड़ी जी पानी गडे मिठो करे चमचे सा वात में जो मन मिठाण जो जायको अचे मन पानी जा टुकड़ा पिए चमचम सा वात में पानी विझल कुरान मजीद ऐलान कयो आ केड़ो अचो बाबा खोलिया कुरान मजीद में ऐलान कंदे फरमाई फरमा तो अमन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसका रिज़्क़ा बल लज्जू फी उतुम्मिन व नुफूर अल्लाह तो चवे मां सकरात वारे जी रिज़्क़ रोज़ी बंद कईया आए तामा कथे ताकत जे कोई न के बलुक मां खाराए ॾेखारे जे मां सकरात वारे जी रिज़्क़ रोज़ी बंद कईया आहे तामा के ताकत ये कोई पियण वारा पानी जा टुकड़ा ते न के पियारे ॾेखारे उन्हीं टाइम ते अजीज करीब मित्र माइट मथन को वेठा हूंदा उन मुंहिंजो महबूब का फरमाए जेड़े टाइम ते बाने के सकरात लगली आ उन्हीं टाइम ते बाने के एडी खुशकी थी थे एडी उन्नति लगे आखिर पुटो फी कदेस त दरियाव पानी जो पी वने तभी न जी उन्नई न लांदी ओडो उन्नई दिया ओडो चमचो पानी जो वो भी वात में न थो वने जब खुशकी में फाटी पिया चपन मोरत तीत में अजीज करीब खिदमो जो तारन वणो काडे वणो को कुरान मजीद वारो अची अचो ये को मथो सूरत यासीन शरीफ पढ़े मन न जो यासीन शरीफ जे बुधंदे मौत थी वने मन अल्लाह इनी कुरान जे सूरत यासीन जे बरकत जे करे इन सकरात वारे मामले में आसानी फरमाए खुदा सा तकलीफा हाने बर्दाश्त करने ला तैयारी कोन्यो बुधो दुनिया वारो वो टाइम लो आज जे टाइम ते साव निकरी वेंदो ए ग्यारी सा मिलाइण वारा प्या बणी वेंदा अखियूं प्या मिलाईंदा उस वा प्या सिधा कंदा उन्हीं टाइम ते ऐलान थींदो अरे वञो इन जे आखिरी रहण वारी जगह जो इंतजाम न करे अचो तॾहिं मुंहिंजे महबूब फरमायो अली वेझो अॼु मां मोहम्मद रबी तो के नसीहत तो क़यामत ताणी अचण वारी फरमायो पहिरें नंबर ते महिमान चई हवाल वठण में देर न कजांइ ओ सोना अली ॿिए नंबर ते न्याणी बलूगी जी मंज़िल ते पहुचाई फरमाइण में देर न कजांइ टे नंबर ते को दुनिया मां रुख़सती करे वञे उनखे तदफीन करण में देर न कजांइ यानी उनखे दफनाइण में देर न कजांइ अचे तो टिनी शइ सोने भारत छो करण फरमाई इन्हीअ जे करे भारत कयूं महिमान चई टकर में हवाल वठ जांइ मता महिमान लजाड़ो न हुजे मता पाण टकर में हवाल न ॾेई सघे पहिरियों महिमान को हवाल वठण में देर न कजांइ ॿिए नंबर ते न्याणी बालक थी पवे उनखे पढ़ाइण में देर न कजांइ सही छो फरमाई मता न्याणीअ खे घणो टेम विहारियो न्याणीअ खां का ग़लती न थी पवे आज न्याणी
जवानी जे गलती की बदबू थी दुनिया में कंध खान जेड़ा न थींदो 3 नंबर ते मां वसियत तो क्या हुजूर ता फरमाए ओ दुनिया में रुखसती करे उनके दफनाइण में देर न कजो अल्लाह जा रसूल कुर्बान हो जाओ भला घणो टाइम छो न रखूं फरमाए मता सोच न करे वञे मता धप न करे वञे वो दुनिया वारन या ताना मेरा तवा काथो बर्दाश्त कर लो बदो बदो दुनिया वारो मां पे के छो चवा मां पंहिंजे लाइ चवा जॾहिं साव निकिरी वेंदो ग्यारी ग्यारी सां ॿिया मिलाईंदा अछूं ॿिया मिलाईंदा उज़वा ॿिया ॿिया सवा कंदा उन टाइम ते ऐलान थींदो वञो हिन जे आख़िरी रहण वारी जॻह जो हिन में कब्रिस्तान में वञी इंतज़ाम कयो ॿुधो ॿुधो दुनिया वारो हेॾो नज़र कयो ओ बिस्मिल्लाह शरीफ़ जे कॉलोनीअ में अचण वारो हेॾो नज़र कयो बि कब्रिस्तान हेॾो नज़र कयो त बि कब्रिस्तान हा जेके जोन कब्रुनि में सुता पिया कॾहिं रोड में रस्तनि ते घुमंदा अॼु मण मिठनि जा मथो पिया अथनि अड़े को दाव कूक ॿुधण वारो ई कोन्हे अल्लाह जो नालो अथव कल्ह इहे हुया अॼु सुता पिया आहिनि अॼु तव्हां सां वेठा आहियूं सुभाणे उहो ॾींहुं थींदो जो तव्हां सां जो बि नाम निशान न रहंदो इन क़बर में सुम्हणो पवंदो क़बर में न अबो हलंदो न अम्मा हलंदी न चाचा न मामा न सौट न मासात न अजीज न करीब क़बर में कोई न हलंदो त मुंहिंजो हुज़ूर था फरमाइनि मरण वारे टाइम ते हा मरण वारे टाइम ते पाने के टे शयूं नज़र थियूं अचनि सही कुर्बान वञो दसियो त कहिड़ियूं टे शयूं पाने के मरण वारे टाइम ते नज़र थियूं अचनि पहिरियों बानो निहारे थो जॾहिं मां काॾे वञा हे मुंहिंजो घर हे बंगलो हे गाॾी हे ज़मीन इहे सभु हिते पियूं आहिनि ॿिए नंबर ते थो चवे हे अज़ीज़ हे करीब हे मिट हे माइट इहे सभु हिते हूंदा 3 नंबर ते असर तोड़े हाय मां काॾे वञा अॼु हुजे का शइ जेका मां सां क़बर में साण हले तॾहिं त मौलाना चांडे साहब रहमतुल्लाह अलैह चयो आहे चतो हुते सामी सोड़ी उते सामी सोड़ी अंदर नांग बलाऊं जाते माकोड़ा बि चवंदई खाऊं खाऊं जॾहिं ईंदई मलक पुछाणे वारा या के हिया सेज विहाणे वारा चतो गाराणे में गरणो आहे नेठ ते कॾहिं मरणो आहे अचो अल्लाह जो नालो अथव मौत जी तयारी कयो न त पोइ वारो रोअण पोइ वारा इलाज इहे समूरा अजाया हूंदा इहा मालती जेको करणो थी करे वठ अचो हाणे खोलिया क़ुरान मजीद सिपारो 3 सूरत जो नालो सूरत तकासुर फरमाए तो अल्लाह को कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कुरान मजीद में फरमाए उहे शख्स साईं केड़ा के जेके दुनिया जे हयाती धोखे में वेंदो दुनिया जे हयाती ठगे वेंदो पतो तड़ी पवंदो जॾहिं क़बरनि में पहुचंदा उते पिया रोईंदा उते पिया हसरत मारींदा कहिड़ियूं कहिड़ियूं चवंदा कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून हाय काश कुछ न क्यों से कुछ क्यों हा जेको क़बर में साण लिया ॿुधो बिस्मिल्लाह शरीफ़ जे कानूनीअ में अचण वारो ओ कोड़ो नौजवान के जो साहब अबड़ो साहब बी क़ौम वारो क़बर में न अबो हलंदो न अम्मा न घरवारी न मिट्र न पुट क़बर में हलंदो त चवे रहमत वारो क़ुरान मजीद जो साण हलंदो नारे तकबीर शाने अज़मत क़ुरान बुधो बुधो दुनिया वारो अल्लाह जो नालो दो अचो क़बर जी तयारी कयूं अचो मौत जी तयारी कयूं का ख़बर कोन्हे कहिड़े टाइम ते मौत ईंदो हा जहिड़े टाइम ते मौत ईंदो उन टाइम ते ईअं पुछा न कम
ईंदा मौलवी साहब काथे आ कारी साहब काथे आ हाफिज साहब काथे आ न न न ओ अचण सां थो चवे ॿियो त ख़बर जनाज़ो काथे रखियो अथव ॿियो त ख़बर मुर्दो काथे रखियो अथव ओ अचण सां थो चवे ॿियो त ख़बर जसदे खाकी काथे रखी अथव अड़े कहिड़े टाइम ते तकबीर कंदसि उन टाइम ते हे मित्र माइट सभु किरनि मां अचूं पिया हारींदा चवंदा वञो वञो अॼु हिन जे लाइ 9 वॻे जो इंतज़ाम करे अचो उहो वॻो वठी अचोसि जेको आख़िरी लिबास करे ॾियोसि उन टाइम ते वेंदा बसि सादे कपिड़े जूं चादरूं हिकिड़ी सादे कपिड़े जी कफनी ठाराईंदा जंहिंजो आॾो वारो पासो पेरनि ताणी ढिघो हूंदो और जंहिंजो पोयों पासो पुठाणनि खां हेठि हूंदो हिकिड़ी मथां पर्दा पोश विझण जे लाइ चादर वठियूं ईंदा कपिड़े जूं गोथरियूं ठहियूं ईंदा अचे थो हिकु दुकानदार ख़रीदार हिक जे अखरनि में घोड़ा था करनि चवंदो जल्दी कर मांखे सादे कपिड़े में कफन तैयार करे दे मुंहिंजो बच्चो दुनिया मां रुख़्सती करे मां पंहिंजे बच्चे खे इहो सादे कपिड़े वारो कफन पाराए हमेशा हमेशा जे लाइ अल्लाह जे ज़ात जे हवाले कयांसि वेठो मुड़के तूं मुड़के चवंदो मांखे अहिड़ो अचो कपिड़ो ॾे मुंहिंजे पुट जी शादी आहे ताकी मां पंहिंजे घोट पुट खे अहिड़ा कपिड़ा पारायां जो जेॾा सादा दोस्त प्यारी सां कनिसि इहो अचो कपिड़ो कहिड़ी बाज़ार मां वठी कहिड़े दुकान तो वठी ओड़ो ई थो चए अरे अल्लाह जो नालो थी हिन जे पुट जी शादी आहे मुंहिंजे पुट जी रुख़्सती आहे पहिरियों सादे कपिड़े जो कफन मूंखे ॾे त मां वञा सादे कपिड़े जो कफन खयो ईंदा चई वञो को आलिम सगोरो वठी अचो जेको हिनखे तड़ तॾे वारे हा जहिड़े टाइम ते तड़ ॼाणींदा मुंहिंजो ज़ोर था फरमाइनि पहिरियों तख़्ते खे पहिरियों पाक पाणीअ सां धोई साफ़ कयो सही तख़्तो धोपियो फरमायो हाणे मुर्दे खे खणो के टंगुनि खां वठोसि के ईअं जेल में कपिड़ो ॾियोसि के मुंडड़ीअ खां वठोसि के कपिड़े जो संदरो जेल में ॾेई खणोसि तख़्ते ते सुम्हारियो उन टाइम ते तख़्ते ते ॿिया सुम्हारींदा पाण फरमायो हिन जो पेराण लायो अल्लाह जा रसूल क़ुर्बान जो पेराण त लहेसि नथो फरमायो हे पेराण फाड़े पोइ लायो ॿुधो ॿुधो दुनिया वारो हाणे मुंहिंजे कपिड़नि खे ॻोठ लाए दिलि गवारो न कंदी उहो ॾींहुं ईंदो हे मुंहिंजा कपिड़ा ईअं कैंचीअ सां फाड़ींदा हे पेराण मुंहिंजो पाण फाड़े लाहींदा मथो पर्दा पोश चादर ॿिया ॾींदा पाण हज़ूर फरमायो हाणे हिन खे पहिरियों इस्तंजे जो वटि पचरायो हिन खे पेशाब जो वटि पचरायो से वट बि बची आहे फरमायो हाणे वज़ू जो सही भला पोइ वज़ू कीअं करायो हे त मुर्दो आहे फरमायो पहिरियों सॼो हथ धोस पर पुट ॻाल्हि ॿुधो आंगुन जो बि ख़िलालो कयोसि सॼो हथ धोई पोइ खॿो हथ धोस सही हथ धोपी आहे हाणे गुरड़ियूं कीअं करायो हुज़ूर था फरमाइनि पुट कपां पाणीअ मां आली कयो पाणीअ मां कपां आली करे निपोयो पोइ हिन खे वात में घुमायो सॼी वाच ॾो अंदरि कॿी वाच ॾो अंदरि टे दफ़ा कपां घुमायोसि ॼणो गुरड़ियूं थी वियूं सही भला पोइ नक खे पाणी कीअं ॾियूंसि पाण फरमायो कपां पाणीअ में मोले आली करे निपोड़ियो ये पाणी निकिरी वञे पोइ सॼी नास में कपां घुमायो खॿीअ में सॼीअ में खॿीअ में टे चकर घुमायो ॼणो हिन जो नक साफ़ थी वियो कपां आली करे निपोड़े वात ते ॾेई हथड़ो जोसि छो त दुनिया जो पाणी हाणे हिन जे वात में न वञे पोइ चहिरो धोस सही चहिरो धोपी वियो फरमायो सॼी बांह धोस खॿी बांह धोई मथे जो मसो करायोसि सही मथे जो मसो बि थी वियो अल्लाह जा रसूल हाणे छा कयूं फरमायो हाणे हिनखे सॼे कुल्हे ते पाणी आरियो खॿे कुल्हे ते पाणी आरियो आख़िरी जुमला बसि मां ख़तमु करण वारो बस बस खैर आलिम सगोरा काफ़ी वरी ज़िंदगी रही इंशाअल्लाह मुलाक़ातियूं थींदियूं रहंदियूं दुआ अल्लाह ताला खां अल्लाह ताला अवां असांजो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे रज़ा जे लाइ क़बूल मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्हम्दुलिल्लाह। ये हुआ हज़रत मौलाना साहिर